अस्सलाम नाज़रीन, अवां ॾिसो पिया फोकस ऐं मां आहियां ज़ुहैब ज़रदारी। नाज़रीन, पंजाब में 3 अप्रैल ते सूबाई असेंबलियुनि जे इलेक्शन जो ऐलान थी चुको आहे ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खां पोइ सदर बाज़ाब्ता तौर ते तारीख़ जो ऐलान करे छॾियो आहे। इन हवाले सां इलेक्शन कमीशन सदर खे हिकु ख़त लिखियो ऐं जंहिंमें 3 अप्रैल खां 7 मई जे विच में का बि तारीख़ मुक़ररु करण जी तजवीज़ ॾिनी हुई ऐं जंहिं ते सदर 3 अप्रैल जी तारीख़ कयो आहे ॾेई छॾी आहे। हुन सां गॾोगॾु इन खां पोइ पंजाब जे अंदरि हाणे सियासी सरगर्मियूं जेके आहिनि उहे शुरू थी चुकियूं आहिनि। इमरान ख़ान पंहिंजी नाकाम जेल भरियो तहरीक खे ख़तमु करण जो ऐलान बि कयो आहे ऐं हिन सां गॾोगॾु हुन पार्टी टिकेटूं बि ॾियणु शुरू करे छॾियूं आहिनि ऐं जेके उमेदवार आहिनि उन्हनि जा नाला फाइनल करणु शुरू करे छॾिया आहिनि। ऐं आसिफ़ ज़रदारी साहब, फज़लुर रहमान साहब बि गुज़िरियल ॾींहुं वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई ऐं उन्हनि बि इन इलेक्शन जे हवाले सां जेको आहे लाहे अमल जोड़ण जो ॻाल्हि कई। हुन में इहा मुशावरत हले पई त PDM जूं जेके जमायतूं आहिनि थी सघे थो त पंजाब में इतिहाद कनि ऐं गॾियल इलेक्शन विढ़नि। त इन सॼी सूरत हाल ते पंजाब जी सियासत, मुल्की सियासत ऐं ख़ासि तौर ते मरियम नवाज़ साहिबा जेके हाणे मुख़्तलिफ़ जायुनि ते जलसा करे पई, उन में हुन हिकु तरफ़ त इमरान ख़ान ऐं गॾोगॾु हाणे ट्रकनि जो ज़िक्र तमामु घणो शुरू करे छॾियो आहे ऐं ख़ासि तौर ते जेका ऑडियो लीक थी आहे उन हवाले सां, जेका जजनि जे हवाले सां फवाद चौधरी ऐं उनजे भाउ फैसल चौधरी जे विच में, त इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। निहाल हाशमी साहब आहिनि, सीनियर सियासतदान आहिनि, नून लीग जा सीनियर अॻुवान आहिनि, अॻूणा सेनेटर आहिनि, असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। हाशमी साहब, अस्सलाम वालेकुम। हाशमी साहब, बताइएगा कि तैयारी कर ली है आपने, क्योंकि अब सदर मुमलिकत ने 30 अप्रैल को दे दिया है, वो डेट दे दी है इलेक्शन की, तो पंजाब में जा रहे हैं आप इलेक्शन के लिए, तो तैयारी है आपकी? इमरान खान साहब ने तो शॉर्ट लिस्ट कर दी है अब उम्मीदवार अपनी पार्टी के। हाँ जी, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इमरान खान अपने मामलात में आजाद है, खुद मुख्तार है, वो जो चाहे करे। हम अपने मामलात में आजाद है, खुद मुख्तार है। हमारी पार्टी को होगी, उसको मुसावरत होगी और उसके साथ हमारा फैसला के साथ आ जाएगा। निहाल हाशमी साहब सां गुफ्तगू कंदासीं। नाज़रीन, त बिल्कुलु जीअं हुननि चयो पिया त इमरान ख़ान पाण आज़ादु आहे पंहिंजी पार्टी जे फ़ैसिलनि जे हवाले सां ऐं बिल्कुलु इन में जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उहे बि आज़ादु आहिनि, पर ॿियूं जेके पार्टियूं आहिनि PDM या उन सां गॾोगॾु जेके उनजूं इतिहादी पार्टियूं आहिनि उहे हाणे वञी तयारी पकड़ींदियूं, छाकाणि त उन्हनि जी कोशिशि इहा हुई त इहा इलेक्शन जेका जनरल इलेक्शन थींदी उन सां गॾु थियनि। त उन सिलसिले में मामिलो जेको आहे उहो इलेक्शन कमीशन खां वरी कॾहिं गवर्नर्स खां फिरंदो हाई कोर्ट खां सुप्रीम कोर्ट जे पाण मुराद नोटिस ताईं पहुतो ऐं उनखां पोइ अदालत जेको 5 रुकनी बेंच हुई उन उहो फ़ैसिलो ॾेई छॾियो। तोड़े जो उन फ़ैसिले ते तमामु घणी तनक़ीद थी रही आहे, जजिस तनक़ीद करे रहिया आहिनि, उन ते बार काउंसिल्स जा अॻुवान जेके आहिनि उहे तनक़ीद करे रहिया आहिनि, ख़ुदि सियासतदान उन ते तनक़ीद करे रहिया आहिनि। इवन मरियम नवाज़ साहिबा उन ते सिधो सो हाणे अदलिया ते तनक़ीद करे रही आहे। त इन सॼी सूरत हाल में जेके ॿियूं जमायतूं आहिनि छा उहे तयारु आहिनि त उहे इन में इलेक्शन जे लाइ, छाकाणि त इमरान ख़ान त फ़ौरी तौर ते इलेक्शन जे तयारियुनि में लॻी वियो आहे, हुन जेल भरियो तहरीक मुलतवी करे छॾी ऐं हुनजा हाणे जेके अॻुवान हुआ उहे बि हाई कोर्ट जे हुकुम ते जेके पाण जेल भरियो तहरीक में पाण मुरादो अंदरि वियल हुआ जेल में, उहे सभु हाणे ॿाहिरि निकिरी आया आहिनि। त PTI त मुकमल तौर ते वार्मअप सां गॾु इलेक्शन में विढ़ण पई वञे, पर ॿियूं जेके पार्टियूं आहिनि छा उहे पंहिंजो पाण खे तयारु करे सघियूं आहिनि। आसिफ़ ज़रदारी साहब इहो मशवरो ॾिनो आहे हुकूमत खे त हाणे सभई इलेक्शन जेके आहिनि गॾु थियणु खपनि, उनजे करे वधीक टाइम न वठिजे त न सिर्फ़ु KPK पंजाब बल्कि क़ौमी असेंबली ऐं सभई 4 सूबाई असेंबली जी इलेक्शन जेका आहे गॾु थिए ऐं हाणे अर्ली इलेक्शन कराए छॾणु घुरिजे, छाकाणि इन सां मुल्क जेको आहे उहो हिकिड़े कंहिं इंतिशार खां बची वेंदो। ऐं ॿी ॻाल्हि त न सिर्फ़ु इहा इन मामले ते सूरत हाल ते रहे थी, पर इन में मुस्लिम लीग नून जो इहो मौक़िफ़ जेको साम्हूं आयो आहे उहो इहा त उनजो इरादो आहे त फ़िलहालु इलेक्शन्स जेके आहिनि पंहिंजे टाइम ते, यानी अक्टूबर नवंबर खां बि शायदि मुस्लिम लीग नून पोइ ते खणी वञणु चाहे थी उनखे। ऐं उन सां गॾोगॾु मौलाना फज़लुर रहमान जो मौक़िफ़ इहो आयो मीटिंग में त KPK जे अंदरि, छाकाणि त दहशतगर्दी वारी लहर छांयल आहे, तंहिं करे उते हिन वक़्तु वर्क करण जी जेका पोज़ीशन आहे उहा हिन जे लाइ बहितर कोन्हे, तंहिंजे करे फ़िल वक़्तु इलेक्शन्स न थियनि। त इन मां ॻाल्हि साम्हूं अचे पई त ख़ासि तौर ते मुस्लिम लीग नून ऐं फज़लुर रहमान जे तरफ़ खां इलेक्शन खां परे थियण जा जेके सबब आहिनि उहे साम्हूं अची पिया आहिनि। पीपल्स पार्टी पंहिंजो पाण खे शायदि तयारु करे वरितो आहे, छाकाणि त सिंध जे अंदरि हुनजो तक़रीबन होमवर्क मुकमल ई आहे। ऐं आसिफ़ ज़रदारी साहब, बलूचिस्तान में तमामु घणो चंद ॾींहंनि में इहो सॼो मामिलो जेको आहे सो पंहिंजे उन में पंहिंजे हक़ में आणे चुको आहे, तंहिंजे करे मुंहिंजे ख़्याल में उते पीपल्स पार्टी खे हिन दफ़े को एॾो वॾो मुक़ाबिलो कोन साम्हूं ईंदो ऐं पीपल्स पार्टी हिन दफ़े उते हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में आहे। पर ऐं पंजाब जे अंदरि बि वर्किंग हली पई, हाणे ॾिसिजे त उते पीपल्स पार्टी खे छा पोज़ीशन मिले थी, पर आसिफ़ ज़रदारी साहब जो इहो मौक़िफ़ या इहा सलाह हुकूमत खे ज़रूरु आहे
त समूरियूं इलेक्शन्स जेके आहिनि से उहे हिक ई वक़्तु कराए छॾणु घुरिजनि। निहाल साहब, मेरा सवाल आपसे ये है कि पंजाब में 30 अप्रैल को इलेक्शंस का ऐलान हो चुका है, तो इमरान खान ने तो अपने उम्मीदवारों के नामों का ऐलान करना शुरू कर दिया है। उनके जो कुछ थोड़े बहुत रहनुमा जो जेलों में चले गए थे वो भी रिहा होकर आ गए हैं। तो इमरान खान तो लगता है कि उसने इलेक्शन के लिए वार्म अप मुकम्मल कर लिया है। तो आपकी जमात और आपके इत्तेहादी तैयार हैं पंजाब के अंदर सूबा इंतखाबात के लिए? भाई, हम हर चीज के लिए हर वक्त तैयार रहते हैं। अब हमारा मुकाबला इमरान खान से ना करें। हम एक सियासी जमात है, इमरान खान एक फितना है। फितना में और सियासी जमात में बड़ा फर्क होता है। हमारा अपना निज़ाम है, हम अपने निज़ाम के तहत चलते हैं। हमारे एक तंजीम है, हमारी एक सेंट्रल कमेटी है, पार्लिमानी बोर्ड है, वो फैसले करेंगे, हमारे लीडरान बैठेंगे, मुशावरत होगी। तो इंशाल्लाह ताला आप अभी इलेक्शन का शेड्यूल आने थे तो इंशाल्लाह हम आपको पता चल जाएगा कि हमारी क्या तैयारी और क्या नहीं। अच्छा निहाल साहब, ये कि बयानिया क्या होगा इलेक्शन में कि अब तो कारकर्दगी जो इस वक्त जो महंगाई है वो उसका पूरा मलबा आपके ऊपर गिरने वाला है। IMF की शराइत पर अमल दरामद, चाहे वो उस मामले में बिगाड़ इमरान खान ने किया, लेकिन ये सारा भी मलबा आपके ऊपर ही गिरने वाला है। तो इस सारी सूरत हाल में इलेक्शन में जाना कितना मुश्किल होगा आपके लिए? हमारे लिए हमेशा इलेक्शन में जाना मुश्किल होता है, मगर उस मुश्किल को हम आसान करते हैं अपनी ताकत से, अपनी सच्चाई से, अपने कारकर्दगी से, अपने मंशूर के, अपने कारकुनों के वोट से और सपोर्ट से और उनकी मेहनत से। निहाल साहब, इस बार तो फिर मसला ये है कि नवाज शरीफ साहब भी नहीं है और आपके पास कारकर्दगी भी नहीं है और फिर बयानिया भी कोई मजबूत नहीं है। तो इस मरतबा कुछ ज्यादा मुश्किल पेश आएगी मेरे ख्याल। आप दुआ कीजिएगा, नवाज शरीफ भी हमारे पास है, कारकर्दगी भी हमारे पास है और बयानिया भी हमारे पास है। ये जो मोटरवे है, जो एयरपोर्ट्स हैं, ये जो सी पोर्ट है, ये जो ग्रीन बसेस हैं, ये जो ऑरेंज ट्रेन है, ये जो बिजली घर है, ये हमारा कारकर्दगी है, ठीक है। और ये जो हमारी शराफत की, दयानत की और मुल्क से मोहब्बत हमारी कारकर्दगी है। और बयानिया भी हमारे पास है कि जब नवाज शरीफ होता है तो पाकिस्तान तरक्की की मंजिल तय करता है, और जब मुस्लिम लीग नून की हुकूमत होती है तो पाकिस्तान तरक्की का सफर करता है, और जब मुस्लिम लीग नून नहीं होती है तो साजिश का सफर तय होता है। अच्छा निहाल साहब, फिर ये है कि इस बार नवाज शरीफ साहब, आपको उम्मीद है कि आ जाएंगे इलेक्शन से पहले? इरादा है उनका आने का? मेरे भाई, उम्मीद पे दुनिया कायम है और इंशाअल्लाह जरूर आएंगे। अच्छा, उसके अलावा ये कि आसिफ जरदारी साहब की जो गुज़िश्ता रोज़ मुलाकात हुई थी शहबाज शरीफ साहब से, तो उन्होंने ये तजवीज़ दी है कि जो है इलेक्शन जो है वो जल्दी अब सारे के सारे करवा देने चाहिए। तो आपको क्या लगता है कि अब ये कि तमाम इलेक्शन एक साथ हो जाने चाहिए ताकि कंट्रोवर्सीज ना हो? ये जरदारी साहब जाने और शहबाज शरीफ साहब जाने और PDM के जाने, हम तो एक कारकुन है, जो फैसला करेंगे उस पर अमल दरामद करेंगे। अच्छा, आपको लगता है कि मरियम नवाज साहिबा जो हैं वो जिस तरह कैंपेन, समझो वो कैंपेन ही चला रही हैं, उनके दो बयान ये नजर आ रहे हैं। एक इमरान खान के हवाले से उन्होंने इमरान खान को बड़े आड़े हाथों लिया हुआ है, और दूसरा अब उन्होंने जो जजेस के ट्रक वाला मामला है, अब तो ट्रक भी उन्होंने अपने साथ कारवा में शामिल कर लिए। तो क्या समझते कि ये बयानिया मजबूत है? आपका अवाम को अट्रैक्ट कर पाएंगे इस बयानी पर, आप और मरियम नवाज साहिबा? देखिए, हम अवाम को अटैक करने के साथ साथ हक़ाइक़ को भी अटैक करना चाहते हैं कि पाकिस्तान के साथ क्या हुआ है इतने दिनों से। पाकिस्तान के लोगों को आज मैं आपसे पूछता हूं कि सैलाब ज़रागान के लिए कोई 100 मोटो नोटिस किया गया? क्या सैलाब ज़रागान के आबादकारी के लिए कोई काम किया गया? क्या जो नौजवान हाथों में डिग्री लेके घूम रहे हैं उनके मुस्तकबिल के लिए कोई काम, कोई 100 मोटो हुआ? या तो 100 मोटो लिखते हैं जो आदमी रिटायर्ड हो जाता है उसको दोबारा नौकरी देने के लिए। तो हम ये बात ना बताएं अपने लोगों को, सही बात बता रहे हैं कि ट्रक पे लग के जब कोई चीज आता है, रिटायर्ड लोग लेके आ जाते हैं और नौजवानों का हक मारते हैं, तो फिर वो बात तो हमें बताना है ना मेरे भाई। निहाल साहब, ये 2018 में भी इसी तरह आप जिस तरह बयान करते हैं आपका हक मारा गया था, और वो भी अदलिया के थ्रू ही, एक नवाज शरीफ साहब को नाअहल करार देकर और फिर दूसरा ये कि किसी एक बंदे को सादिक और अमीन का अभी वो खिताब देकर। तो लगता है कि आपके पास एक बार फिर वही चीज दोहराई जा रही है उस बंदे को प्रमोट करने के लिए, उसको दोबारा लाने के लिए? फिर तो ये बड़ी बड़ी लड़ाई है, ये तो आसान नहीं होगा इस बार आपके लिए। बगैर लड़ाई के जंग जीती नहीं जाती, और हम हर लड़ाई के लिए तैयार हैं अल्हम्दुलिल्लाह। ये वही तारीख दोहराई तो नहीं जाएगी ना सजाद शाह वाली? हम हर लड़ाई के लिए तैयार है। लड़ाई लड़के जंग जीतता है आदमी, बगैर लड़ाई लड़े पाकिस्तान भी नहीं मिलाता ना मेरे भाई।
अच्छा, एक और चीज़ ये कि मरियम नवाज साहिबा ने कहा कि कुछ जो फैसिलिटेटर हैं, जो पिछली बाजवा वाक़यात है या जो जनरल फैज़ की वाक़यात है, वो अभी उसके लोग कुछ बैठे हैं जो इमरान खान को सपोर्ट कर रहे हैं। कौन है वो? मतलब इस्टेब्लिशमेंट में या इन ट्रक वालों में भी लोग वो शामिल है? कौन कौन है फैसिलिटेटर? मेरा भाई, एक बात आपसे मैं गुजारिश करूंगा कि आप भी इसमें शामिल हो जाए तलाश करने वालों में से, क्योंकि आप लोग जर्नलिस्ट हैं, आप अच्छा तलाश करेंगे। फौजी का काम जर्नलिस्ट से अच्छा कोई नहीं करता। तो ये हर तरफ है, ये एस्टेब्लिशमेंट में भी है, ट्रका वाले में भी है, बिजनेसमैन में भी है, ब्यूरोक्रेसी में भी है, सियासतदानों में भी है। हर शोबा जिंदगी में आपको ऐसे लोग मिलेंगे। अच्छा, ये भी बताइएगा कि जरदारी साहब, फजल रहमान साहब, मतलब पीडीएम और बाकी जो इत्तेहादी जमात हैं, इनके साथ मिलकर इत्तेहाद बनाकर इलेक्शन लड़ने जा रहे हैं या इंडिविजुअल तमाम पार्टियां इलेक्शन लड़ेंगी पंजाब? मेरा अपना वाज़ेह ख्याल है कि सब अपने अपने इलेक्शन। उसमें आप समझते हैं कि नून लीग को फायदा होगा? इमरान खान को कहीं वॉकओवर न मिल जाए, आपके वोट तकसीम हो जाएं और फिर वो खान वहां से निकल जाए? हम फायदे नुकसान की तो करते नहीं, हम तो नजरिए के लिए काम करते हैं। अच्छा, उसके साथ साथ मुझे ये भी बताइएगा कि अगर पूरे मुल्क में इलेक्शन हो जाते हैं तो आपको क्या लगता है कि ये सही रहेगा? क्योंकि कंट्रोवर्सीज नहीं होगी। अभी आपकी हुकूमत ऊपर वफाक में बैठी हुई है, इमरान खान कल हार गया तो यही कहेगा कि भाई शहबाज शरीफ असरअंदाज हुआ है, मोहसिन नकवी असरअंदाज हुआ है। और अगर वो कल जब वो इलेक्शन होते हैं कौमी असेंबली के, वहाँ भी अगर कोई हार जाता है तो कहता है कि वहाँ सूबाई असेंबलियाँ मेरी नहीं थी। तो ये तो फिर अजीब व गरीब, मेरे ख्याल में ये खिचड़ी जो है ना अभी भी पककर उससे आग से उतरने वाली नहीं है, ये पकती रहेगी। अब भाईजान, वो हारे हमें नहीं पैदा होता है। हमारा हम जीते तो लोग के काम करेंगे, पाकिस्तान के लिए काम करेंगे। हम हार जीत के लिए हमारा कोई ताल्लुक नहीं। इमरान खान को आज भी सही है। ठीक है, ठीक है। निहाल हाशमी साहब, बहुत शुक्रिया आपका, अपने हमें वक्त दिया। व्यूअर्स, सीनियर अगवान हैं मुस्लिम लीग नून जा अगूणा सेनेटर ऐं निहाल हाशमी साहब थोड़ो जो मुख़्तसिर जवाब ॾेई रहिया, पर उन में बि काफ़ी पंहिंजी पार्टी जी जेका आहे नुमाइंदगी करे रहिया। हुनजो चवणु आहे त असांजो हीउ मुक़ाबिलो त आहे, मुश्किल आहे हीउ इलेक्शन मुस्लिम लीग नून जे लाइ पंजाब जे अंदरि। एटमॉस्फेयर को एॾो सुठो कोन्हे नून लीग जे लाइ, छाकाणि त राजनपुर जो जेको रिज़ल्ट आहे उहो तव्हांजे साम्हूं आहे, जंहिंमें PTI उम्मीदवार वॾी अक्सरियत सां हुते कामयाबु थियो। ऐं हिन वक़्तु तोड़े जो हुकूमत ख़तमु थियण जे बावजूदि इमरान खान उन नमूने सां बीठो आहे। उनखां पोइ जॾहिं अहिड़े क़िस्म जो जेको माहौल तयारु थी रहियो आहे, जेको हुनजे ज़मान पार्क खे हाणे ज़मानत पार्क सॼो पियो वञे, जजनि जे ट्रकुनि जी ॻाल्हि पई थिए, जजनि जे फ़ैसिलनि ते हाणे ख़ुदि जज आङुरियूं खणणु शुरू थी विया आहिनि। त अहिड़ी सॼी सूरत हाल में लॻे ईअं पियो त 2018 वारी शायदि किथे साॻी उन रोड मैप ते त अमल कोन पियो थिए। जेकॾहिं का अहिड़ी का सूरत हाल थिए थी त पोइ PDM पीपल्स पार्टी या जेके ॿियूं जमायतूं आहिनि उन्हनि जो छा, उनजी हिकमत अमलनि जी छा हुजणु खपे, उनजो लाहे अमल छा हूंदो। छाकाणि त ॾाढो ॾुखियो हूंदो जेकॾहिं इदारा कंहिंखे सपोर्ट कनि। असां वटि इदारनि जी सपोर्ट सां ई माण्हू पार्टियूं खटे ईंदियूं रहियूं आहिनि। ऐं इहा ॻाल्हि त हाणे एडमिट थी चुकी आहे इमरान खान जी। इमरान खान पाण बि चए थो त हुनखे इस्टेब्लिशमेंट आंदो, इस्टेब्लिशमेंट जे उन वक़्त जी क़यादत पाण इन ॻाल्हि खे तस्लीम कयो त असां खां ग़लती थी वई, असां इमरान खान खे आंदो। पर छा हाणे को ॿियो इदारो पंहिंजो कुल्हो ॾेई रहियो आहे इमरान खान खे? त पोइ इहो त मुल्क में अञा वधीक अनारकी पैदा थींदी ऐं आइन ऐं पार्लियामेंट ॼण त हिकु मज़ाक बणिजी रहिजी वेंदो। त इन सॼी सूरत हाल ते समूरनि इदारनि खे घटि में घटि इहो ज़हन में रखणु घुरिजे त आइन जे अंदरि उन्हनि सभिनी जूं हिकिड़ियूं हदूं मुक़ररु थियल आहिनि ऐं सभई उन हदुनि में उनजो रन इलेक्शन कराइणु इलेक्शन कमीशन जो अख़्तियार आहे। इलेक्शन कमीशन उन हवाले सां ॾिसंदी ऐं वफ़ाक़ी हुकूमत ज़ाहिर फंडिंग वफ़ाक़ी हुकूमत खे करणी आहे, फैसिलिटेट वफ़ाक़ी हुकूमत कंदी, इदारा सिक्योरिटी ॾींदा। त इन सभई जॾहिं गॾिजनि था त तॾहिं ई उन इलेक्शन जो ऐलान थिए थो। पर हिन भेरे सुप्रीम कोर्ट जे तरफ़ां ख़ुदि उहा डेडलाइन बि ॾेई छॾनि त 3 अप्रैल खां 7 मई ताईं सदर जेको आहे उहो ऐलान करे। ऐं सदर देरी न कई आहे, 3 अप्रैल ते ऐलान बि करे छॾियो आहे। थोरो वक़्तु रहियो आहे, मुक़ाबिलो सख़्तु आहे। पंजाब जी इलेक्शन जेको खटींदो, जेको पाकिस्तान जो वज़ीर आज़म आहे त घणे भाङे उहो ई माण्हू थींदो आहे। तंहिंजे करे हिन सॼी सूरत हाल में PDM जे लाइ जेको आहे सो उहो वॾो इम्तिहान आहे। छाकाणि त हिकु मुल्क में महांगाई, ॿियो जेका मुल्क जो में मथां जेका डिफॉल्ट जी तलवार लटकी रही आहे उहो मामिलो अलॻि, IMF सां अञा ताईं मुआइदो न थी सघियो आहे, उहो मामिलो अलॻि आहे। त इन सॼी सूरत हाल में उनजी पोज़ीशन जेका आहे उहा अवाम वटि जेका काफ़ी हद ताईं का बहितर कान्हे का। छाकाणि त उन्हनि वटि कारकर्दगी कोन्हे। नून लीग वॾी जेका अपोनेंट हूंदी उहा नून लीग हूंदी पंजाब जे अंदरि PTI जे साम्हूं, त उन वटि नवाज़ शरीफ़ बि कोन्हे,
उन वटि को नैरेटिव बि कोन्हे ऐं उन वटि का हिन वक़्त जी जेका साल सवा साल जी जेकी हुकूमत थींदी तक़रीबन साल थियण वारो आहे उनजी का कारकर्दगी बि सुठी कान्हे। हाणे जॾहिं तव्हां वटि कारकर्दगी बि न हुजे, तव्हां वटि लीडरशिप बि न हुजे ऐं तव्हां वटि स्ट्रॉन्ग क़िस्म जो नैरेटिव बयानियो न हुजे त पोइ कहिड़े नमूने सां तव्हां आवाम खे पंहिंजे तरफ़ छिके सघो था ऐं पोलिंग ते आणे उनखे पंहिंजे हक़ मां उनखां वोट वठी सघो था। त इहे चैलेंजिस ज़रूरु उन्हनि जे साम्हूं आहिनि ऐं हिकिड़ा चैलेंजिस उहे आहिनि जेके ख़ुदि हुननि जे पंहिंजे तरफ़ खां आहिनि, ॿिया चैलेंजिस उहे आहिनि जेके मुख़्तलिफ़ जेके इदारनि जे तरफ़ां आहिनि। त इहो सॼो हिकिड़ो वॾो ॾुखियो कमु आहे ऐं PDM जी क़यादत गॾिजी वेई फ़ैसिला करे इन ते पंहिंजो को लाहेमत ज़रूरु जोड़ींदी। बहरहाल इलेक्शन थियण पई वञे, KPK जी इलेक्शन जो बि कंहिं वक़्तु उहा बि तारीख़ अची वेंदी। सो हीउ पहिरियों भेरो ईअं थींदो त ॿिनि सूबनि में इलेक्शन कोन थींदी, क़ौमी असेंबली जी इलेक्शन कोन थींदी, वरी ॿिनि सूबनि में इलेक्शन थींदी ऐं वरी कुझु वक़्त खां पोइ ॿिनि सूबनि जी इलेक्शन कोन थींदी, ॿिनि सूबनि में थींदी ऐं क़ौमी असेंबली थींदी। त हिकिड़ो वॾो मिक्स अचार ऐं अजीबो ग़रीब क़िस्म जो निज़ाम आहे जेको शायदि ख़बर न आहे त अॻिते हली उनजा कहिड़ा नतीजा निकिरंदा। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी असां गुफ़्तगू जारी रखंदा। प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलीकार नाज़रीन। हाणे गुफ़्तगू कंदासीं पाण जेको मुल्क में मौजूदु आहे माशी बहरान, उनजे हवाले सां तमामु घणी सूरत-हाल माशी तौर ते ऐं इक़्तिसादी तौर ते ख़राब थी चुकी आहे ऐं इन हवाले सां IMF सां जेके आहिनि से उहे मुआदे जे लाइ कोशिशूं आख़िरी हद ताईं बि जारी आहिनि। बाक़ी हर रोज़ जेके आहिनि उहे IMF जे तरफ़ां के नवां शर्त अची था वञनि ऐं उन ते उन हवाले सां उन शर्तुनि ते अमल कंदे कंदे जेको सॼो महांगाई जो वज़न आहे उहो आवाम जे मथां पइजी रहियो आहे। महांगाई हिन वक़्तु जेको आहे सो उहो 41% खां बि मथे वञी चुकी आहे ऐं उन सां गॾोगॾु बिजली महांगी थी चुकी आहे, गैस महांगी थी चुकी आहे, ज़िंदगी जे जेके ज़रूरत जूं समूरियूं जेके शयूं आहिनि उहे महांगी थी चुकियूं आहिनि। ग़रीब जेको आहे सो हिन वक़्तु उनजो जीअण बि उनजे लाइ ॾाढो ॾुखियो बणिजी वियो आहे ऐं ॿिए तरफ़ IMF अञा ताईं बि पाकिस्तान सां जेको आहे सो उनखे मुआइदो न करे सघियो आहे। चीन जे तरफ़ां कुझु रोल ओवर थियो आहे, कर्ज़ जेके आहिनि से थोरा पैसा खणी मिलिया बि आहिनि, पर उनजे बावजूदि सूरत-हाल ॾाढी ख़राबु आहे। आख़िर असां हिन सूरत-हाल मां निकिरी बि सघूं था या न निकिरी सघूं था। मिफ्ताह इस्माइल जो इहो मौक़ुफ़ आहे त सूबा जेके आहिनि उहे टैक्स जमा नथा कनि ऐं वफ़ाक़ जेको आहे उहो सूबनि खे पैसा ॾिए थो जंहिंजे करे उहो हमेशह वफ़ाक़ खसारे में रहे थो। ऐं उन सां गॾोगॾु हिन वक़्तु जेका सूरत-हाल आहे उहा इहा आहे त छा असां जेकॾहिं हिन प्रोग्राम IMF जे प्रोग्राम में हलिया वियासीं, छा पोइ बि असां डिफॉल्ट जे ख़तरे मां निकिरी वेंदासीं या उनजे बावजूदि बि असां डिफॉल्ट ई करे सघूं था, छाकाणि त को एॾो वॾो पैसो वरी बि असांखे IMF खां कोन मिलणो आहे। इन ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। इंजीनियर अब्दुल जब्बार मेमन साहब मुआशी माहिर आहिनि, काफ़ी उनजे इन हवाले सां उनजी ॼाण आहे, उन सां ई असां गुफ़्तगू कंदासीं। मेमन साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं ॿुधाइजो त छा थियण पियो वञे? सूरत-हाल त ॾाढी ख़राबु आहे, मुल्क जी मुआशी तौर ते तमामु घणो मुल्क कमज़ोर थी चुको आहे। IMF हर रोज़ नवां शर्त विझी थो छॾे, पाकिस्तान उन ते अमल बि करे थो, पर मुआइदो अञा बि कोन पियो थिए। त मतिलबु छा था सम्झो त अञा केतिरा ॾींहं लॻी सघनि था IMF प्रोग्राम बहाल थियण में? ॾिसो, IMF हिन वक़्तु पाकिस्तान खां वधीक जेकॾहिं थोरी देरि लाइ असां चऊं हिकु दर्जो हेठि हालात जेके आहिनि से श्रीलंका जा ख़राब आहिनि। श्रीलंका जे मथां जेको आहे सो कंटिन्यूअस प्रेशर आहे ऐं इनखे 3 महीना गुज़री चुका आहिनि। अञा ताईं जेको आहे सो मुआहिदो न थी सघियो आहे ऐं अॼु जे अख़बार में इहो बि आयो आहे त IMF जेको आहे सो हुननि खे वधी पंहिंजा जेको आहे सो इंट्रस्ट रेट वधाइण लाइ चयो आहे, जेके अॼोके ॾींहं में ई उन शर्त खे क़बूल करे जेको आहे सो 7% ते हलियो वियो आहे। त इहो सॼो प्रोसेस जेको आहे सो घाना सां बि हिन वक़्तु हले वेठो। हिननि जो IMF जो जेको आहे सो हिकिड़ी छिकताण, उन खां अलावा इन छिकताण में इजिप्ट शुमार आहे, इन छिकताण में बांग्लादेश बि हाणे अॻिते अचे वेठो। त तव्हां थोरी देरि लाइ इहो मुंहिंजो ख़्यालु आहे सम्झण जी कोशिशि कयो त IMF जा प्रोग्राम हिन वक़्तु जेके बि आहिनि उहे फौरी तौर ते यानी जेके चइजे त जीअं असां सम्झूं था त जीअं डार साहब चए थो त सुभाणे परीहं शुरू थी वेंदा, उअं कोन थींदा। सिर्फ़ु असांखे हिकिड़ो जेको फ़ाइदो इन में हासिलु इहो आहे त इहो प्रोग्राम हलंदड़ हो, इहो ब्रेक अची वियो। पर हिन वक़्तु IMF जंहिं तरीक़े सां वरी हले वेठी, ईअं पियो थो नज़र अचे त IMF ॼण त हिकिड़े नए प्रोग्राम लाइ जेके शर्त शराइत आंदा आहिनि, जेके पुराणे प्रोग्राम जे बंदि थियण खां पहिरें जा जेके शर्त शराइत आहे, उन्हनि खे त हुकूमत पाकिस्तान खे हुननि मजबूर करे
या चई करे उन हद ताईं त आंदो, पर हाणे कुझु शयूं हो वधीक आणीनि वेठा। हिकिड़ी सिंपल ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो त हिकिड़ो लैंडर आहे जेको तव्हांखे पैसा ॾिए वेठो, उन तव्हांजी हिस्ट्री ॾिठी आहे त तव्हां कॾहिं बि उन्हनि जी शर्त शराइत ते नथा हलो। इन करे 23 प्रोग्रामनि मां सवाइ 2 प्रोग्रामनि जे बाक़ी सभु प्रोग्राम अधु रस्ते ते बंदि थी चुका हुआ। त हिन दफ़े IMF पाकिस्तान जे बारे में जेको आहे सो हिकिड़ो त पंहिंजे प्रिंसिपल्स ते, पंहिंजे उसूली जेको जेके आहिनि उन्हनि ते हले वेठी त तमामु शर्त शराइत पूरा थियनि त जीअं लैंडर जेका आहे सा हिन मुल्क जी उहा कैपेसिटी ठाहे सघे त पैसा वापसि बि थियनि। जेकॾहिं लैंडर बि पैसा ॾींदो रहियो ऐं पैसा वापसि करण जी सघ जेका पाकिस्तान में हिन वक़्तु कोन्हे, छाकाणि त $12 अरब जो एस्टिमेट आहे त असांखे फौरी खपनि, जंहिंमें असां जून ताईं हिकिड़ो लेवल ऑफ फॉरेन एक्सचेंज रिजर्व रखंदासीं त दुनिया सां वापार करे सघूं, ऐं प्लस उन में $6.5 खां $8 बिलियन असांखे वापसि बि करणा आहिनि। हाणे इहो जेके पैसा आहिनि इन जे लाइ IMF जो इसरार आहे त तव्हां पंहिंजे दोस्तनि खां हिकिड़ी कमिटमेंट वठो त उहे तव्हांखे पैसा ॾियनि। पहिरें सवले तरीक़े सां असां सभिनी जे साम्हूं हिकिड़ी ॻाल्हि आई त IMF चए थो त मां तव्हांजे प्रोग्राम में जेको आहे सो शमूलियत खां पोइ पाकिस्तान खे जेका आहे सा हिकिड़ी साख मिलंदी ऐं उन साख जे नतीजे में ॿिया मुल्क जेके आहिनि से पाकिस्तान खे बि कर्ज़ ॾियण लाइ तयारु थी वेंदा। सिर्फ़ु हिकिड़ो कर्ज़ साम्हूं आयो आहे, उहो आहे $700 मिलियन जेको यानी चाइना रोल ओवर कयो आहे। कल्ह वरी डार साहब चयो त जेको आहे सो चाइना मां जेको आहे सो असांखे $2 बिलियन खां घटि जेको आहे सो उमेद आहे त असांखे वधीक कर्ज़ मिलंदो या पुराणा कर्ज़नि जेके आहिनि से रोल ओवर थींदा या प्रोफाइलिंग में थोरी चेंज थींदी, पर इहे सिर्फ़ु ॻाल्हियूं आहिनि। हाणे ॿी जेका बैनुल अक़वामी तौर ते हिकिड़ी ॻाल्हि असांखे सम्झणु खपे त जियो इकोनॉमिक्स ऐं जियो पॉलिटिक्स जेका आहे उहा बि हिते हावी आहे, छाकाणि त IMF जो प्रोग्राम जो मतिलबु इहो आहे त अमेरिका जी रज़ामंदी बि हुअणु खपे, छाकाणि सभ खां वॾो कंट्रीब्यूटर ऐं सभ खां वॾो वोटर जेको आहे या शेयर्स आहिनि वोटिंग राइट्स जा, उहा यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका। यूनाइटेड स्टेट्स ऑफ अमेरिका जी छिकतान चाइना सां हले वेठी ऐं US जो ख़्यालु आहे त हिन वक़्तु चाइना खे खपे त जेके मुल्क कर्ज़नि में जुटियल आहिनि, ख़ासि करे चाइना जे ॾिनल पैसे जे करे पाकिस्तान में जेकॾहिं $40 अरब बिलियन ते इन्वेस्टमेंटूं करायूं आहिनि त माना पाकिस्तान जे मथां हिकिड़ो वॾो कर्ज़ जेको आहे सो चाइना जो चढ़ियल आहे। उन सिलसिले में अमेरिकन्स जो इहो ख़्यालु आहे, उन्हनि जी जेका डिफेंस स्ट्रेटेजी ऐं जियो इकोनॉमिक्स ऐं जियो पॉलिटिक्स जे हवाले सां उन्हनि जो ख़्यालु आहे त चाइना खे अॻिते अचणु खपे ऐं पाकिस्तान जी का मदद करे कर्ज़नि जे सूरत में या कर्ज़नि जी अदायगी खे मुखर करण लाइ दुनिया खां मदद घुरे पियो। चीन चए थो त दुनिया खे चए थो त पाकिस्तान जी मदद कयो, मतिलबु त चीन पाण त थियो पर पाण त जेको रोल ओवर कयो अथई, पर दुनिया खे चए थो त पाकिस्तान जी मदद कयो। ऐं जीअं तव्हां चयो पिया त पाकिस्तान वधि मां वधि कर्ज़ी बि चीन जो आहे, अमेरिका बि चाहे थो त चीन वधीक अॻिते अचे, त इन सॼी सूरत हाल में हाणे पाण वधीक कंहिं ॾे ॾिसूं, अमेरिका ॾे ॾिसूं उहो मदद कंदो या चीन ॾे ॾिसूं उहो मदद कंदो? ॾिसो हिन वक़्तु पाकिस्तान त जेको आहे सो हिकिड़ो यानी 3 हंधा जेको आहे सो पाकिस्तान जो प्रॉब्लम पियो थो पैदा थिए। पाकिस्तान जो प्रॉब्लम आहे त अमेरिकन्स पूरे तरीक़े सां सचाई न वेठा ॾेखारीनि ऐं उन्हनि जी जेका ऑफिशियल स्टेटमेंट्स आहिनि उन में हू चाइना खे पिया था चवनि त हाणे चाइना जेको आहे सो अॻिते अचे। ॿिए पासे पाकिस्तान जेका ऑयल एंड गैस जूं ॻाल्हियूं पिया कयूं उन में ईरान सां पाकिस्तान अञा ताईं पंहिंजो जेको आहे सो कंहिं बि तरीक़े सां बार्टर ट्रेड शुरू न करे सघियो। माना $27 अरब जेके पेट्रोलियम मसूनात ऐं तेल ऐं गैस जे हवाले सां जेका इम्पोर्ट्स में ख़र्च था थियनि उन में काफ़ी हद ताईं जेका आहे सा घटिताई बची हा ऐं प्लस हिकिड़े नए कर्ज़े खे बार्टर जे तौर ते माना हिकिड़ी शइ ॾियो हिकिड़ी शइ वठो, ईरान सां अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि ॿोल थी सघे हा। उते पाकिस्तान बिल्कुलु लाचार पियो थो नज़र अचे, छाकाणि त पाकिस्तान जो ख़्यालु आहे त अमेरिका खां इजाज़त जे बग़ैर असां इहो न करे सघंदासीं। अख़बारुनि में बि इहा ॻाल्हि आयल आहे त हाणे पाकिस्तान अमेरिका खां वेठो पुछे त ईरान सां वापारु करणो आहे या न करणो आहे। उन जी सबबु इहो आहे त अमेरिका जेके आहे सो काफ़ी बंदिशूं ईरान जे मथां विधियूं आहिनि। ॿिए पासे रूस जेका आहे उन जेको आहे सो जॾहिं IK ख़ान वियो हो त उते तेल ऐं गैस जूं ॻाल्हियूं थियूं, पर जॾहिं असांजे एक्स चीफ ऑफ आर्मी स्टाफ जेको आहे सो रूस जे ख़िलाफ़ तकरीरूं कयूं ऐं असां यूक्रेन खे सपोर्ट करणु शुरू कयो त रूस जी बि कुझु नाराज़गी पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे।
कल्ह हिकिड़े निजी टेलीविज़न जे मैनेजिंग डायरेक्टर इहे ॻाल्हियूं कयूं त 3 ॻाल्हियुनि जे करे जेका आहे सा आइते ख़ान जी गवर्नमेंट वई। हिकिड़ी त इहा हुई त अमेरिका जे ख़िलाफ़ जेका स्टेटमेंट्स पे आया। ॿी ॻाल्हि इहा आई त ईरान सां वापार ऐं ॾे वठि करण लाइ आइते ख़ान राज़ी हो। टी ॻाल्हि इहा आई त आइते ख़ान रूस ॾांहुं पंहिंजी जेका आहे सा थोरो स्लंटिंग ॾेखारी उन वधीक नज़दीक थियणु लॻो। तो ये 3 ॻाल्हियूं जेके आहिनि से आइते ख़ान खे काफ़ी महांगियूं पयूं। मेमण साहब खे इहो ॿुधायो त जेको मिफ्ता इस्माइल जेका ॻाल्हि कई आहे त भई सूबा टैक्स जेके आहिनि उहे जमा नथा कनि, वफ़ाक़ वरी सूबनि खे पैसा ॾेई खसारे में रहे थो। जॾहिं त टैक्स जेके आहिनि कलेक्शन घणी त सूबनि जी रहे थी, पर वफ़ाक़ खे ॾियूं था पिया। वफ़ाक़ ते पाण हाणे सुकड़जी तमामु नंढिड़ो थी चुको आहे। त हाणे मूंखे ॿुधायो त इहा इन जी ॻाल्हि केतिरे हद ताईं सही आहे? छा वाक़ई त सूबनि जो भार वफ़ाक़ पियो खणे या वफ़ाक़ जो भार सूबा पिया खणनि? जेका टैक्सनि जी जेका उगाड़ी आहे उहा टैक्स उगाड़ी त फेडरल गवर्नमेंट वटि आहे मेजर, सवाइ टैक्स ऑन सर्विसिस जे। टैक्स ऑन सर्विसिस ऐं हुन जे विच में जेको फ़ासिलो आहे, सिंध जी ॻाल्हि कयूं 100 अरब ऐं 7,500 अरब। तव्हां पाण ॾिसी सघो था त असां केतिरो टैक्स कलेक्ट वेठा कयूं ऐं जेको आहे सो वफ़ाक़ केतिरो वेठो करे। हाणे जेका मुफ्ता इस्माइल ॻाल्हि थो करे उहा ॻाल्हि उते शिद्दत सां इस्लामाबाद में हिन वक़्तु हले वेठी त सूबनि खे 57-58% यानी जेका कलेक्टेड टैक्सिस आहिनि उनजो ॾेई करे फेडरल गवर्नमेंट वटि कुझु बचनि ई कोन था पैसा। हू जेके आहिनि से इवन कर्ज़नि जे मद में जेका आहे व्याज जी अदायगी करे सघे। इहा ॻाल्हि तमामु शिद्दत सां हिकिड़ी अंडर डिस्कशन अथव त NFC जेका आहे सा उन में रदो बदल कई वञे या त NFC जो हिकिड़ो हिसो जेको आहे सो घटि कयो वञे या त सूबनि खे चयो वञे त उहे पंहिंजा टैक्सिस जेके आहिनि से अॼु जे लेवल खां 3 भेरो लेवल ते आणी पंहिंजा जेके टैक्सिस आहिनि सिंध में उहे आहिनि टैक्स ऑन सर्विसिस 100 अरब खां मथे आहिनि। एक्साइज एंड टैक्सेशन जा जेके प्रॉपर्टी टैक्सिस आहिनि इहा आहिनि उहे पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि। त हिन वक़्तु जेका मुफ्ता इस्माइल ॻाल्हि थो करे उहा हिकिड़ी सियासी ॻाल्हि आहे। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में असांखे मुखालफ़त करणु खपे त हिकिड़ी एग्रीड पोज़ीशन में जॾहिं असांखे इहो 57-58% मिलनि वेठा, उहो बि इन करे जो असां वटि टैक्स कलेक्शन जा इख्तियारात कोन्हनि। डायरेक्ट टैक्स इनकम टैक्स जे कलेक्शन जा इख्तियारात कोन्हनि, इनडायरेक्ट टैक्स माना जनरल सेल्स टैक्स कलेक्शन करण जा इख्तियारात कोन्हनि ऐं अदर देन हिते टैक्सिस जे ॿिया बि घणा रेवेन्यू जा खाता आहिनि जिन जा इख्तियारात कोन्हनि। रोड रस्ते ते जेकॾहिं NHA वेठी आहे त NHA वेठी कलेक्ट करे फेडरल गवर्नमेंट लाइ हर हंधि जेको आहे सो फेडरल गवर्नमेंट जी कलेक्शन आहे। त जेकॾहिं आहे त पोइ उन मां हिसो बि मिलणु खपे। पर जेकॾहिं इन कलेक्शन खे शिफ्ट कयो वञे प्रोविंसिस ॾांहुं, फॉर एग्जाम्पल जनरल सेल्स टैक्स, पोइ ठीकु आहे, पोइ मुफ्ता इस्माइल जी ॻाल्हियुनि खे असां क़बूल कंदासीं। उसूली ॻाल्हि त कनि न, ॻाल्हियूं जेके आहिनि से सतही तौर ते ईअं था कनि जंहिंमें जेको आहे सो सूबनि खे विढ़ाइण जूं ॻाल्हियूं आहिनि, जंहिंमें हिकिड़ो सेटल्ड ऐं एग्रीड जेका सिचुएशन आहे उनखे डिस्टर्ब करण जूं ॻाल्हियूं आहिनि। मुंहिंजे पंहिंजे ख़्याल में मुफ्ता इस्माइल बिल्कुलु ग़लति ॻाल्हियूं पियो थो करे। ठीकु आहे, ठीकु आहे। जिन जबार हुन सां वॾो तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम ॾिनो असांखे। व्यूअर्स असां सां गॾु मौजूदु हुया मेमण साहब ऐं ॻाल्हि ॿोल पिया कयूं असां मुल्क जी जेका माशी सूरत हाल जी जेका यकीनी तौर ते इंतिहाई ख़राबु आहे ऐं हिन वक़्तु पाकिस्तान बिल्कुलु डिफॉल्ट जे किनारे ते पहुतल आहे। ऐं जीअं जबार साहब ॿुधायो पियो त डिफॉल्ट थियण जे बावजूदि श्रीलंका सां IMF अञा पंहिंजो प्रोग्राम शुरू न करे सघियो आहे। तंहिं करे हीउ प्रोग्राम को 2-4 हफ़्तनि में पाकिस्तान जे हवाले सां को शुरू थियणु कोन वेंदो। इन में घणो टाइम लॻंदो। हिन वक़्तु बि जेके शर्त आहिनि जिन ते पाकिस्तान अमल करे पियो, इहे उहे शर्त आहिनि जेके हिन हलंदड़ प्रोग्राम या उनखां पोइ प्रोग्राम में जेके पाकिस्तान जिन ते अमल न कयो हुयो, तंहिंजे करे IMF चई रहियो आहे त पहिरियां उन्हनि ते अमल कयो, पोइ नए प्रोग्राम में पाण वेहंदासीं। त ज़ाहिर आहे जॾहिं पहिरियां तव्हां पुराणे प्रोग्राम ते या जेको हलंदड़ प्रोग्राम आहे उन जा जॾहिं शर्त मुकमल कंदो, जेके हिन वक़्तु जेतिरे ताईं अमल थियो आहे त उन सां तव्हां पाण ॾिसी सघो था त मुल्क जी जेका सूरत हाल आहे उहा किथे वञी बीठी आहे। सॼो भार जेको आहे उहो अवाम जे मथां अची चुको आहे। ऐं पोइ वरी जॾहिं नओं प्रोग्राम शुरू थींदो त IMF वरी नवनि शर्तनि सां ईंदो ऐं उहे शर्तनि ते जॾहिं तव्हां अमल कंदो त उनखां पोइ तव्हां उन जे लाइ उहो प्रोग्राम जेको आहे सो शुरू थींदो। IMF खां सवाइ को चारो कोन्हे। अमेरिका चए थो चीन मदद करे, चीन चए थो त अमेरिका समेत ॿिया मुल्क मदद कनि। इन सॼी सूरत हाल जे विच में पाकिस्तान जेको आहे हिकिड़ो विच में हिकु वेचारी वारी पोज़ीशन में वेठल आहे, सभिनी जी तरफ़ ईअं निहारे रहियो आहे। इन में ज़रूरु की असांजी अंदरूनी पॉलिसियुनि जा मामला ज़रूरु आहिनि, पर साॻे वक़्तु मिफ्ता इस्माइल साहब जी ॻाल्हि ते मां ज़रूरु इन हवाले सां चवंदुसि त सूबानि जा खे जेके टैक्स आहिनि उहे उगाड़ी जा इख्तियार ई कोन्हनि। समूरा टैक्स वफ़ाक़ पाण उगाड़े थो, त पोइ इहो हिसाबु कीअं कजे त सूबा घटि टैक्स उगाड़नि था, वफ़ाक़ वधीक उगाड़े थो। त वफ़ाक़ जेकॾहिं इहे टैक्स जेके सूबनि जो हक़ थियणु खपंदा जेकॾहिं उहे
सूबनि खे उगाड़ण लाइ ॾिना वञनि त पोइ त सूबा ज़ाहिरी तौर ते वधीक टैक्स कलेक्ट करे सघंदा, पर इन सॼी सूरत में हिन वक़्तु पोज़ीशन वफ़ाक़ ऐं सूबनि जे विच में इन मामलनि ते विढ़ण जी न आहे। न ई वरी NFC एवॉर्ड सां का हथ चुरांद करण जी ज़रूरत आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त पंहिंजा जेके दोस्त मुल्क आहिनि उन्हनि सां राब्ता कया वञनि ऐं उन्हनि खां मदद वठी उन सूरत हाल ते पंहिंजो पाण खे पहुचायो वञे। ऐं छाकाणि त IMF जो प्रोग्राम इन करे बि ज़रूरी आहे त जेसिताईं तव्हां IMF जो प्रोग्राम में न ईंदो एसिताईं तव्हां दुनिया सां पंहिंजो जेको आहे एक्सपोर्ट इम्पोर्ट न करे सघंदो ऐं जेसिताईं उहा न थींदो तव्हांजी साख जेका आहे उहा बरक़रार न थी रही सघे। तव्हांजा जेके मटा सटा वारा नाणे जी पोज़ीशन जेका आहे उहा हिन वक़्तु थोरी घणी आहे, उहो बि छाकाणि त कुझु सऊदी अरब जा पैसा पियल आहिनि, कुझु चीन जा पैसा आहिनि, त उन जे बुनियाद ते असां चई रहिया आहियूं त असां वटि जेको मौजूदु आहे नाणो, पर हक़ीक़त तौर ते इहो बि पराओ आहे जेको सिर्फ़ु बैंकुनि में पियल आहे, सिर्फ़ु ॾेखारण जे लाइ। त इन सॼी सूरत में मुल्क इंतिहाई नाज़ुक दौर मां गुज़रे बि पियो थो ऐं उन सॼी सूरत में वरी मथां इलेक्शन बि जेकॾहिं थियण पिया वञनि त इंतिहाई ॾाढी ख़राबु सूरत आहे। ॾिसूं था त मौजूदा हुकूमत ऐं मौजूदा क़यादत मुल्क खे इन वॾे बहिरान मां कढण में कामयाबु वञे थी या वरी का सूरत कंहिं ॿिए रुख ॾे वञे थी। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई।